ॻोठ वॾे रेगुलर सां राशी आहियां इन जो को पाण में को मसइलो कराइण जो थी पियो आहे उहो असांजा भाणेजा आहिनि असांजो नालो इम्तियाज़ उन सां कराइण जो मसइलो थी पियो आहे उन सां असांजो तालुका कोन्हे भाई असां उन लाइ पेपर लिखारायो आहे स्टाम्प त असां अॻियां कोर्ट में बि कयो आहे पर असांजो न तालुको उन में पुलिस ऐं बरादरी थाणो ऐं मङणे जा बिरादर उतां जी उहे हुनखे चई असांखे तंग था करनि असांजे मौत मार धमकियूं था ॾियनि SP साहब खैरपुर DIG साहब सखर IG सिंध असांजो अर्ज़ु आहे त असांजो जवां असां इंसाफ़ थियो वञे माने तव्हांजे भाणजे सां को तालुकात न आहे असांजे तालुकात न आहे स्टाम्प पेपर वग़ैरह कराइण ते सभिनी वटि बयान बि ॾिना आहिनि त उहे लातालुक थियल आहिनि तव्हांजो को वास्तो न आहे असां तालुकात बार बार पुलिस तंग थी करे कोठाणा तंग था कनि उनखे अपील आहे त तव्हांखे तहफ़्ज़ ॾिनो वञे तव्हांखे कानून तहफ़्ज़ ॾिनो वञे तव्हांखे तंग न कयो तव्हांजो उन मसइले सां को तालुकात न तालुकात कोन्हे धमकियूं बरादरी जो कोई थाणो आहे बरादरी तालब जुणे जो